पंहिंजे हथ खे हज़रत उस्मान जो हथ करार ॾिनो। पाण फरमाई ही उस्मान जो हथ आहे, हालांकि हुजूर जो हथ आहे। हाज़िही यद उस्मान, ही उस्मान जो हथ आहे। बैअत हुजूर कई। पाण फरमायो उस्मान खे मां शामिल थो कयां। इन में वरी उन्हनि जो बि जवाब अची वियो जेके चवंदा आहिनि हुजूर खे जेके तव्हां था चओ ग़ैब जी ख़बर आहे त पोइ हज़रत उस्मान शहीद त थियो कोन हो, अफ़वाही ग़लति ख़बर आई हुई त हुजूर खे उहा ख़बर छो न पई, बैअत छो पे करायूं। अबा हुजूर खे ख़बर हुई त हज़रत उस्मान शहीद कोन थियो आहे, पर ख़ाली ख़बर अफ़वाही आई ऐं पाण बैअत सहाबा खां वरताऊं ताकि दुनिया खे ख़बर पए त उस्मान जी अज़मत ऐं उस्मान जो शान रसूलुल्लाह जे दरबार में केतिरो बुलंद आहे। हज़रत उस्मान जे शान खे उजागर करण जे लाइ जो ख़ाली अफ़वाही ख़बर अचे त उन ते बि मुस्लमान उथी खड़ा था थियनि। ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त हुजूर हज़रत उस्मान खे पंहिंजे बैअत में शामिल बि फरमायो ऐं हुजूर पंहिंजे तरफ़ां पंहिंजे हथ खे उस्मान जो हथ करार ॾे बैअत खे बैअत में शामिल फरमायो। ऐं बैअत उन जी थींदी आहे जेको माण्हू ज़िंदा हूंदो आहे। हज़रत उस्मान जे तरफ़ां नबी साईं बैअत कराए साहबा खे इहो ॿुधायो त मूंखे ख़बर आहे उस्मान ज़िंदा आहे, तंहिंजे करे उस्मान जे तरफ़ां मां थो बैअत कयां। इन जे करे बि साईं फरमायो छो त इन बैअत जो मक़ाम ॾाढो वॾो हो। हैदर साहब ने बैअत कई, अल्लाह ताला फरमायो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन, तहक़ीक़ राज़ी थियो अल्लाह मोमिनन खां इज़ युबायिऊनक तहत अश-शजरह, महबूब जेके वण जे हेठां तो मोहम्मद जे हथ ते हथ रखी बैअत कनि पिया, मां रब उन्हनि खां राज़ी आहियां। फअलिम मा फी कुलूबिहिम, इन्हनि जे अंदर में कल्बन में जेको कुझु हुयो उहो सभु अल्लाह खे नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना, मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु, व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु, ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. لقد رضي الله عن المؤمنين إذ يبايعونك تحت الشجرة فعلم ما في قلوبهم فأنزل السكينة عليهم وأثابهم فتحا قريبا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم.
إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين मुअज़्ज़ज़ सामीईन व नाज़रीन बज़्म रज़ा सकरन जे तरफ़ां हज़रत ताजुश शरीया मुफ्ती मोहम्मद अख्तर रज़ा ख़ान अलैहि रहमतुर रहमान जे सालाना उर्स मुबारक जी ही मुक़द्दस महफ़िल मुनाक़िद कई वई आहे जंहिंमें अल्लाह ताला तव्हां असांखे शिरकत जी तौफ़ीक़ नसीब फरमाई ऐं बज़्म रज़ा जे साथन खे अल्लाह ताला इन मुबारक उर्स जे एहतमाम करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। असल में यो बुजुर्गन जो तसर्रुफ होंदो आ मानू पंहिंजे मर्जी सां कुछ नाहे करे सघंदो जो कुछ थींदो आ अल्लाह जे इज़्न सां थींदो आ ऐं बुजुर्गन जे तसर्रुफ सां ऐं जंहिंजो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आ ख़ासि वरी उन्हनि जो तसर्रुफ उन में कार फरमा हूंदो आहे। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो इहा हिक मञियल हक़ीक़त आहे इन में मुसलमान हुजनि चाहे मुसलमाननि खां अलावा ॿियूं क़ौमूं हुजनि उन्हनि सभिनी वटि इहा ॻाल्हि मञियल आहे त पहिरीं पहिरीं जेका तरबियत गाह इंसान जी थिए थी माण्हू जी थिए थी ॿार जी थिए थी उहो पंहिंजो घर हूंदो आहे। पोइ घर जे अंदरि जंहिं क़िस्म जो मुआशिरो हूंदो आहे माहौल हूंदो आहे ॿार जा उन जे मथां असरात थींदा आहिनि। दीनी माहौल आहे त ॿार ते उहो रंग चढ़ंदो आहे इल्मी माहौल आहे उहो रंग चढ़ंदो आहे। पोइ जंहिं ॼमण वारे जवान जो जेको 23 नवंबर ते 1943 में दुनिया जे तख़्ते ते आयो ऐं उन जे घर में आयो जिथे इल्म हो ज़ाहिरी भी इल्म बातिनी भी इल्म रूहानी भी इल्म हर किस्म जूं बरकतूं उन घर जे अंदर मौजूद आहिनि। ऐं अवां इहो इत्तिफ़ाक़ ॾिसो हज़रत ताजुश शरीया रहमहुल्लाह जी विलादत इस्लामी महीने जे लिहाज सां उहा बि ज़ुल्क़ादा में आहे विसाल भी ज़ुल्क़ादा जे महीने में आहे ऐं अंग्रेज़ी ईसवी हिसाब सां सदन विलादत नवंबर जो महीनो आहे 43 में सदन विलादत थी ऐं इहो ख़ानदान आहे दुनिया सुन्नियत जे इमाम अहमद रज़ा फाज़ले बरेलवी रहमहुल्लाह जो सदन घर में इल्म भी आहे ज़ाहिरी भी बातिनी भी रूहानी भी अने वरी ॻाल्हि इहा आहे त मदीने वारे जे आशिकनि जो घराणो आहे। जेको पंहिंजो कलम खणे त बि हुज़ूर जे तारीफ़ में जुबान खोले त बि हुज़ूर जे तारीफ़ में
ऐं अल्लाह खां वरी दुआ बि आ घुरे त मौला क़यामत जे ॾींहुं रज़ा जी ज़ुबान खुले त रसूलुल्लाह जे तारीफ़ में खुले। को हल्को फुल्को वॾेरो ज़मींदार मूं जहिड़े मौलवी खे जेकॾहिं कुझु चवे या लिखे या भाए त मां त ख़बर नाहे अलाए केतिरो 5 फुट मथे थी वेंदुसि। पर आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जो मशहूर वाक़ियो आहे। नानपारा जे हाकिम चयो हो त मुंहिंजी तारीफ़ में अवे शाइरी कंदा आहियो, कुझु लिखी मोकिलियो। पाण उनखे छा फरमायूं, लिखी करे उनखे मोकिलियूं सोरी पर सही, पर उनजी तारीफ़ में न। उनखे फरमायूं कयूं करूं दुआ मदह अहले दुवल रज़ा, पड़े इस बला में मेरी बला, मैं गदा हूं अपने करीम का, मेरा दीन पारे ना नहीं। वो नानपारा जो हाकिम हो उनजी तकलीफ़ करे हरफन के लफ्ज़ के फेराए पाण फरमायो मुंहिंजो दीन पारे नान, नान पारा के फेराए पारे नान कयो। पारे नान जी माना थींदी मानीअ जो हिस्सो, मानीअ जो टुकड़ो। पाण फरमायो मुंहिंजो दीन मानीअ जो टुकड़ो कोन्हे। अहमद रज़ा जी जेकॾहिं ज़ुबान खुलंदी मां गदा आहियां, मां आहियां त रसूलुल्लाह जे दर जो पेनू आहियां। जेकॾहिं ज़ुबान कलम खणंदुसि, ज़ुबान खुलंदी, कलम खणबो त रसूलुल्लाह जे तारीफ़ में। बाक़ी दौलतमंद माण्हुनि जी, वॾेरनि माण्हुनि जी, सरमाएदार माण्हुनि जी, हाकिमनि जी, वक़्त जे मुजादा ऑफिसरनि जी तारीफ़ में असांजी ज़ुबान खुले, इहो थींदो ई कोन। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जो उन घराणे में हज़रत मुफ्ती अख्तर रज़ा रहमहुल्लाह अख खोली मदे जी ॻाल्हि आहे। संदन वालिद मुफ़स्सिर आज़म रहमहुल्लाह हज़रत मुफ्ती अख्तर रज़ा जी उम्र 4 साल 4 महीना 4 ॾींहं थी त बुजुर्गनि जो हिकिड़ो मामूल हूंदो हो त एतिरी उम्र में बिस्मिल्लाह शुरू कराईंदा। जॾहिं रस्म बिस्मिल्लाह ख़्वानी जी तक़रीब थी, संदन वालिद दावत जो इंतज़ाम कयो, पुर तकल्लुफ़ ताम तैयार कराया, माण्हुनि खे सॼो दावतूं ॾिनियूं, सभिनि जे साम्हूं विहारे ऐं बिस्मिल्लाह शुरू कराई। वॾे लुत्फ़ जी ॻाल्हि आहे, वॾे लुत्फ़ जी ॻाल्हि आहे त हज़रत मुफ्ती अख्तर रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह जेको नाज़रा क़ुरान करीम पढ़ियो उहो पंहिंजे वालिदा खां पढ़ियो। असुल तरबियत इतां शुरू थींदी आहे, घर खां शुरू थींदी आहे। जंहिंजी अमड़ जो हा आलम इहो हुजे जो बच्चे खे नाज़रा क़ुरान पढ़ाए। ऐं असां वटि छा हूंदो आहे, अलाह करे त इहो माहौल ठहे जुड़े हुजे त तव्हां असांजी बि कामयाबी कामरानी आहे। बहरहाल अल्लाह ताला चाहियो त दुनिया ए इल्म जे मथां, दुनिया ए फ़ुक़ाहत जे मथां संदन उहो सतारो चमकियो, उहो सतारो चमकियो जो आला हज़रत जो त फैज़ान हुयो ई हुयो, पर हज़रत मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह ताला अलैह जो इहो फैज़ान बि हो, संदन नज़र बि हुई। ऐं ख़ुदि मुफ्ती अख्तर रज़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त मां जामिअतुल अज़हर बि पढ़ण जे लाइ वयुसि। उते वञी करे मूं 2-3 साल पढ़िया, तक़रीबन 3 सालनि जो अरसो हो पाण उते रहिया। पाण फरमायो उते हेॾी अज़ीम यूनिवर्सिटी, दुनिया जी यूनिवर्सिटी, मञियल यूनिवर्सिटी, उते वयुसि, मां पढ़ियुसि बि सही, पर जेके मूंखे ख़िदमत जा साल हज़रत मुफ्ती आज़म हिंद रहमतुल्लाह अलैह जे में मिलिया ऐं जो कुझु मूंखे उते मिलियो, जेके हुते मां साल गुज़ारिया उहे बि मां हिते साल गुज़ारिया आहिनि। संदन विलादत इस्लामी हिसाब सां ज़ुल्क़ादा में, विसाल बि ज़ुल्क़ादा में। ऐं ही ज़ुल्क़ादा जो उहो महीनो आहे जंहिं महीने में 6 हिजरीअ ते नबी करीम अलैहिस्सलाम मदीने तय्यबा मां निकिता हा ऐं उम्रे जे अदा करण जे लाइ मके आया पिया। ज़ुल्क़ादा जी पहिरीं तारीख़ सूमर जो ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम
मदीने मां निकता ज़ुल्हुलैफ़ा ता एराम बधी पाण रवाना थिया मक्के शरीफ दे 1400 सहाबी या 15 या 1600 सहाबी मुख्तलिफ रिवायतूं हन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु हा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरा सारा सहाबी वठी हाणे पाण आया पे मक्के छो इन खां पहिरियां हुजूर साहब खे ॿुधायो त मूं ख्वाब ॾिठो आहे त बैतुल्लाह शरीफ जो उमरो था कयूं हुजूर अलैहिस्सलाम 53 साल ज़ाहिरी ज़िंदगीअ जा मक्के में गुज़ारिया 10 साल पाण हिजरत खां पोइ मदीने में 53 साल ज़िंदगी मुबारक जा मक्कतुल मुकर्रमा में हुजूर गुज़ारिया बैतुल्लाह शरीफ सुबह शाम सामूं ऐलाने नबूवत खां पोइ 13 साल हुजूर उन जगह ते गुज़ारिया हिजरत खां पोइ 1 साल गुज़रियो 2 साल 3 साल 4 5 6 साल अची वियो हुजूर जॾहिं इहो फरमायो त मां ही ख्वाब ॾिठो आहे ऐं साईं तयार थिया ऐं हुजूर 2 कपड़ा पाता एराम जा जीअं पाइबा आहिनि त हाणे ज़ाहिरा सहाबी हुजूर जा आशिका तयार थिया त हेतिरो अरसो गुज़री वियो आहे सुबुह शाम बैतुल्लाह साम्हूं हूंदो हो 6 साल गुज़री विया आहिनि बैतुल्लाह जे फिराक में जुदाईअ में अने हुजूर तयार थिया सहाबी बि तयार थिया रस्तो जेको पाण मक्के शरीफ आया पे पाण जिदे खां हलूं था मक्के शरीफ में विच ते हिकु चौकी ईंदी आहे शमसिया अॼुकल्ह हुन जो नालो शमसिया आहे इहो पुराणो हुदैबिया जो मक़ाम आहे इतां हुदैबिया जो खूह जंहिंजे करे हुदैबिया सॾिबो आहे उहो वेझो हुजूर इहो रस्तो वठी ऐं मक्के पे आया मक्के वारनि खे ख़बर पई त हुजूर अचनि था हेतिरा सहाबी साईं सां साण अचनि था मक्के वारनि तयारी कई ऐं पाण में इहो फ़ैसिलो तय कयूं फ़ैसिलो कयूं त मक्के में दाख़िला हुजूर जी बंदा अचणु न ॾींदासीं हुजूर खे बि ख़बर पई त मक्के वारा ॿाहिरि निकिता आहिनि त रस्ता रोक कंदासूं दाख़िला बंद आहे हुजूर न ईंदा असां अचणु न ॾींदासीं हेतिरो सफ़र उन ज़माने में 450 खां 500 किलोमीटर पौणा 500 किलोमीटर एतिरो सफ़र तय करे हुजूर आया पंध या सवारनि ते सफ़र एराम जी हालत में काफ़ी सारा ॾींहं गुज़री विया सहाबा जो शौक़ बि उरूज ते आहे त बैतुल्लाह जी ज़ियारत बि थींदी त तवाफ़ बि थींदो त उमरो बि थींदो ऐं ओचितो रुकावट खड़ी थी वई अचणु कोन ॾींदासूं नबी करीम अलैहिस्सलाम असहाबनि सां मशवरो कयो त मां हिकिड़े खे पंहिंजो नुमाइंदो करे मोकिलियां थो मक्के वञे मक्के वारनि खे ॿुधाए त असीं लड़ाईअ जे लाइ नथा अचूं विढ़ण जे लाइ नथा अचूं असीं था अचूं सिर्फ़ उमिरे जे लाइ एतिरी इजाज़त जो उमिरो करणु असांजो वापसि मोटणु हूंदो वधीक ॿियो कुझु बि को लड़ाई वड़ाई का बि शइ कान्हे का असांखे रुगो अचणु ॾियो हुजूर फरमायो त मां हिक खे पंहिंजो सफ़ीर तर्जुमान बणाए मोकिलियां थो अमीर उमर अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह मां अर्ज़ु कयां थो मुंहिंजा माइट थोरा आहिनि हज़रत मक्के शरीफ में हज़रत उस्मान साईं खे मोकिलियो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो ठीकु आहे हज़रत उस्मान खे सॾु कयो उस्मान अॼु हिन तमाम सहाबनि मां ॾिसो उते जेके बि साईं सां सहाबी साण हा तमाम उन वक्त में मुसलमाननि मां असहाबनि मां ऐं उन वक्त जेके हुजूर सां रिफ़ाक़त में साण हा 14 15 या 1600 सहाबी उन्हनि सभिनी मज़ा जंहिंखे हुजूर जे तर्जुमानीअ जो अॼु शरफ़ मिले थो उहो हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान पाकिस्तानी रियासत कंहिंखे पंहिंजो सफ़ीर बणाए तर्जुमान बणाए तर्जुमान त तोखे मां तर्जुमान रियासत बणाए कंहिं बि माण्हू खे बर्तानिया मोकिलियूं था अमेरिका मोकिलियूं था कंहिं ॿिए मुल्क में तूं वञ असांजो तर्जुमान आहे त ज़ाहिर आहे रियासत सोचे समझी
ऐं सभिनी खे विहारे एजेंसियुनि जूं रिपोर्टूं गॾु करे उन खां बाद में चवंदा बाबा हाणे हे असांजो मोतमद लाइ माण्हू आहे, हिन ते भरवसो आहे, एतमाद आहे, ही असांखे धोखो कोन ॾींदो। असां जंहिंखे पंहिंजो तर्जुमान बणाए था मोकिलियूं, जेकॾहिं पाकिस्तान जी रियासत कंहिंखे पंहिंजो तर्जुमान बणाए करे ॿी रियासत ॾे मोकिले त एतमाद वारे माण्हू खे मोकिलियो वेंदो, मोतमद लाइ माण्हू खे रवानो कंदा। जेकॾहिं अॼु जूं रियासतूं ऐं मुल्क एतिरो समझी करे त मोकिलियो उनखे आहे जेको एतमाद वारो हुजे, त छा हुज़ूर इहो सोचो कोन हूंदो त अॼु जेको रसूलुल्लाह जो तर्जुमान थी वेंदो उहो एतमाद वारो ज़ाती हूंदो। हज़रत उस्मान बि न कई त सही मको काफ़िरनि मुशरिकनि सां भरियो पियो आहे, आउं अकेलो वञा उते, ख़बर नाहे छा पेश अचे, को ॿियो माण्हू भला गॾु हुजे, ॿ पंज माण्हू गॾिजी वञूं न। हज़रत उस्मान अकेलो हुज़ूर जी तर्जुमानी करण जे लाइ उतां हुदैबिया खां रवानो थियो, एराम ॿधो पियो आहे सिधो मके शरीफ़। हुज़ूर फरमायो उस्मान ॿ ॻाल्हियूं तुंहिंजे ज़िमे आहिनि, ॿ कम कजां, मञे थो? पहिरीं ॻाल्हि त मके वारनि खे सम्झाए त विढ़ण जे लाइ नथा अचूं, सिर्फ़ उमिरो अदा कंदासूं, ईंदासूं उमिरो करे वापसि ईंदासूं, हिकु इहा ॻाल्हि। असीं विढ़ण नथा, अॼु विढ़ण न आया। ॿी ॻाल्हि त मके शरीफ़ में उहे बि पंहिंजा मुस्लमान मौजूद आहिनि जेके ज़ईफ़ आहिनि, कमज़ोर आहिनि, काफ़िरनि जे कब्ज़े में आहिनि, उतां निकिरी नथा सघनि। उन्हनि खे इहा ख़ुशख़बरी वञी ॿुधाए त घबरायो न, नबी साईं मोकिलियो आहे त अन क़रीब मको फतह थियण वारो आहे। वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। ओ मौली साहब छा था चवनि, उसको दीवार के पीछे का पता नहीं, भित जे पुठियां जी ख़बर कोन्हे। ही 6 हिजरी आहे, मको फतह थियो 8 हिजरी में, 2 साल खां बाद में। हुज़ूर फरमायो उस्मान उन्हनि मिस्कीननि ग़रीबनि खे वञी ॿुधा जेके काफ़िरनि जे ज़ुल्म जा सतायल हल, काफ़िर उन्हनि खे छॾनि नथा, हू पंहिंजी जान आज़ाद नथा कराए सघनि, हू त मके मां निकिरी नथा सघनि। अॼु उन्हनि खे मुंहिंजो वञी पैगाम ॿुधा, उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾे त घबरायो न मिस्कीनो, तव्हांजो क़ैद जो, तव्हांजो ज़ुल्म जो दास्तान जो टाइम पूरो थियण वारो आहे, ऐं मुस्तफ़ा मूंखे तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी ॾेई मोकिलियो आहे त घबरायो न, अन क़रीब इहा कारी राति पूरी थींदी, इंशाअल्लाह फतह जो सिजो उभरंदो। ये उहे हुआ मके वारा मिस्कीन मुस्लमान। अल्लाह ताला कुरान में फरमायो लौ तज़य्यलो लअज़बनल्लज़ीन कफरो। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं ये मिस्कीन मके में जेके रहिजी विया हा, हिजरत करे न पिया सघनि, काफ़िरनि जे चंबे में हा निकिरी न पिया सघनि, लौ तज़य्यलो मके वारनि सां गॾियल वेठल आहिनि, जेकॾहिं इहे अलॻि थी वञनि पोइ दुनिया ॾिसंदी त मां रब इन्हनि काफ़िरनि खे कीअं अज़ाब कयां थो। इहे बच्चा पिया आहिनि, इहे हुज़ूर जे उन्हनि आशिक़नि जे ज़र करे जेके मज़लूम तबिको आहे, जेके ज़ुल्म जा सतायल आहिनि, काफ़िरनि जा सतायल आहिनि, काफ़िर उन्हनि खे बंदि कयो पाण वटि वेठा आहिनि। ऐं मां तव्हांखे अर्ज़ु अॻिते हली कयां, ॻाल्हि ख़बर न आहे केसीं ताईं पहुचंदी। इते जॾहिं हुदैबिया ते जॾहिं मुआइदो पे तय थियो त मुआइदो करण जे लाइ आयो हो सुहैल, विच ते ॻाल्हियुनि जा 2-3 दौर थिया, 2-3 माण्हू आया, पर आख़िर में सुहैल अची टपकियो, मके वारनि खे चई त मां थो वञा।
हुजूर सां मुआहिदो जॾहिं हले पियो अञा लिखत कान थी ॻाल्हियूं तय थी वयूं 10 सालनि जो मुआहिदो हूंदो असां मां जेकॾहिं तव्हां ॾे केरु आयो त वापसि करे ॾींदव तव्हां जो करे आयो को आयो त असां वापसि कोन कंदासूं इहे ॻाल्हियूं जॾहिं तय पे थियूं लिखत कान थी आहे अञा उते वेठा ई आहे त सुहेल जो पुट अबू जंदल उन जो नालो हो उनखे मुंहिंजा अदाहे डंडा बेड़ियूं लॻा पिया आहिनि ज़ंगीर में जकड़ियो पियो आहे ईअं मके मां निकिरी आयो भॼंदो आयो ड्रोड़ंदो आयो मुस्लमान जीअं ई बीठा ईअं उन मुस्लमान जे अॻियां पाण खे ईअं हेठि किराए कलमो पियो पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु उहो पुटो उन सुहेल जो जेको हुजूर सां मुआहिदो पियो करे मके वारनि जे तरफ़ खां आयो हो हुनजी नज़र जॾहिं पंहिंजे पुट ते पई ॾिठी त मुंहिंजो पुटु आहे रड़ करे नबी करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु करे थो चई साईं हे असां हे पहिरियों माण्हू आहे मुआहिदे खां पोइ पहिरियों माण्हू आयो आहे मुआहिदे में हो त असांजो को माण्हू ईंदो त तव्हां वापसि कंदो वापसि कयो हुजूर फरमायो सुहेल अञा त लिखत ई कान थी आहे अर्ज़ु कई साईं लिखत न थी आहे पर ॻाल्हियूं त तय थियूं आहिनि न तंहिंजे करे इहो वापसि कयो पाण फरमायो ईअं न कर सुहेल हिन खे छॾ त हिन खे मां मुहम्मद पाण सां गॾु मदीने वठी वञे ज़ंजीर ॿधा पिया उतां छिनाए करे मके शरीफ़ निकिरी आयो ऐं अचे हुजूर वटि पहुतो कलमो पढ़े या रसूल अल्लाह मूंखे वापसि न कयो मूंखे से वापसि कंदो इन वक़्त में साहब जो अजीब मंज़र हो अमीर उमर उथी बीठो कि या रसूल अल्लाह असां पहिरीं त असां दबा में इहे शर्त क़बूल छो कयूं दबा में अची असां शर्त छो क़बूल कयूं त हिननि जो जेको ईंदो असां वापसि करे ॾियूं ऐं मुस्लमान हुजे उनखे वापसि कयूं ऐं असांजो हुजे त हे वापसि कोन कंदा हुजूर फरमायो जेका पोइ शक आहे न जी या रसूल त असांजो दीन छॾे ऐं वरी हिन ॾे वेंदो इहो कमु कलील आहे घटि आहे ईअं कोन थींदो इहो कमु घटि आहे जो असां खां फेरी वरी हिन ॾे वञे मां क़बूल करे छॾियो ठीकु आहे आयो त तव्हां खणिजो जे असां खां वियो बि सही त उन्हनि जो आहे न भली उन्हनि ॾे वञे उनजी असांखे परवाह ई कान्हे जेको मां मुहम्मद खे छॾे हिननि ॾे वञे उनजी असांखे ज़रूरत ई कान्हे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहियो बाक़ी उन्हनि खां जेको ईंदो सो इहो मां क़बूल कयो आहे त वापसि उन्हनि खे कंदुसि पर उहे उन्हनि वटि रही कोन सघंदा इनशा अल्लाह ज़रूर अल्लाह उन्हनि जे लाइ को न को दर खोलींदो ऐं पोइ दर उन्हनि जे लाइ अहिड़ा खुलिया अबू जंदल इतां निकितो वञी समुंड जो पासो वञी वरितो वरी साईं ॿियो हिकिड़ो साहबी निकितो मके मां सिधो आयो अबू बसीर उनजो नालो हो मदीने शरीफ़ आयो पुठियां काफ़र बि भॼंदा आया साईं मुआहिदो आहे वापसि कयो रोए पियो या रसूल मूंखे वापसि न कयो मां मुस्लमान मूंखे कीअं था ओॾे वरी छॾियो हुज़ूर फरमायो मुआहिदो आहे वापसि ॿई हुनखे वापसि वठियो पिया वञनि रस्ते में आयो चई कीअं जान छॾायां चई यार तलवार तव्हांजी वाह जी भली हुनजो हा तलवार असांजी भली आहे जी ॾेखार सही हुन ॾिनी हुन बयान मां करे ठका जो कई हिकिड़े खणी क़तल करे छॾियईं ॿियो वठी फॻो उहो उतां डोड़ंदो भॼंदो आयो सिधो हरम पाक मदीने शरीफ़ हुज़ूर वटि आयो साईं मूंखे मारे छॾींदो हिकिड़ो साथी मारे छॾींदई पाण फरमाए थो हे छा कयो चई साईं तव्हां त मुआहिदो तव्हां मुआहिदे जे करे मूंखे वापसि कयो न मूंखे हे वापसि वठी आहे तव्हांजो मुआहिदो तव्हांजी ॻाल्हि साईं तव्हांजी ज़ुबान पूरी थी हाणे मां थियुसि आज़ादु उहो उतां निकितो अबू जंदल रस्ते ते उन सां वञी मिलियो ईअं जेको उतां निकिरे हाणे हू सम्झनि पिया मुस्लमान त असां मदीने वेंदासीं त वापसि करे छॾींदा ओॾे मदीने वञनि ई कोन सिधो ओॾे अबू जंदल वॾो हिकिड़ो ग्रुप उते ठही वियो उन्हनि पाण में सलाह कई त मके वारनि घणी तकलीफ़ ॾिनी आहे हेॾां मके जो काफ़िलो निकिरे हिननि जो शाम वेंदो रस्ते ते वेठा हूंदा हिनखे चवंदा अचो अचो हेॾे तव्हां हाणे तव्हां त निकिता आहियो त असां वापारो करे वरी मोटी वेंदासूं अचनि हू ईअं सम्झो हिकिड़ी छापा मार अहिड़ी पुलिस तयार थी मुस्लमाननि जी हे जीअं अचनि त हो पहिरियां ई हुननि जे इस्तक़बाल में वेठा अचो तव्हांखे असां ॾिसूं था वठी उन्हनि खां माल खसे अचनि मोटो मके तव्हांखे केरु सही कोन
अड़े तरीक़े सां पोइ पाण ई काफ़िर जे तंग थिया, अहिड़ा तंग थिया जो माना जो मुआदे तां हथ ई असां खणी छॾियूं। बहरहाल इहा ॻाल्हि ॿिए पासे ॾे हली वई। मां अर्ज़ु इहो पे कयो हज़रत उस्मान साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुज़ूर फरमायो इहे जेके मिस्कीन काफ़िरनि जे चंबे में आहिनि, उस्मान उन्हनि खे इहा ख़ुशख़बरी ॿुधाए त घबरायो न, हाणे घणो वक़्तु कोन लॻंदो। साईं फरमायो अनकरीब फतह थियणो आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत उस्मान मक्के में आया, मक्के वारनि खे समझायूं पर न मञूं, जो कोन चवंदासीं। पर उस्मान तूं आयो आहे, तोखे मोकला, तूं वञ, अहिड़ा ॿधो पियो अथई, बैतुल्लाह जी ज़ियारत कर, तवाफ़ कर, तोखे आयो आहे, तूं वञ उमरो कर, हुज़ूर खे इजाज़त न ॾींदासूं। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हज़रत उस्मान खे इहा पेशकश थी। हज़रत उस्मान जेको जवाब ॾिनो उहो असांजे मुअर्रिख़नि, असांजे किताबनि में त लिखियो पियो आहे, हदीसुनि में लिखियल आहे। राफ़िज़ी जेके हज़रत उस्मान खे मञनि न, उन्हनि जो किताब आहे अर-रौदा मिनल काफ़ी। अर-रौदा मिनल काफ़ी जे अंदरि ख़ुदि शीयनि में इन ॻाल्हि खे मञियो आहे। उहो जवाब जेको हज़रत उस्मान ॾिनो, चओ सुभान अल्लाह। इहो सॼो वाक़ियो उन्हनि बि लिखियो आहे त हज़रत उस्मान खे हुज़ूर पंहिंजो तर्जुमान बणायो। मके वारनि न मञियो पर पेशकश कई त तूं करे सघीं थो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो जे कॾहिं बैतुल्लाह जे उमरे ऐं तवाफ़ जी इजाज़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे नाहे त उस्मान बि कॾहिं बैतुल्लाह जो तवाफ़ उमरो कोन कंदो। भली मूंखे एराम ॿधो पियो आहे, का ॻाल्हि कोन्हे, पर जेसी ताईं तवाफ़ हुज़ूर अचे न कंदा तेसी ताईं उस्मान तवाफ़ कोन कंदो। ऐं होॾां हुदैबिया में मुस्लमान चवनि पिया यार उस्मान खे मुबारक आहे, अॼु अकेलो थी करे बैतुल्लाह जी ज़ियारत बि कंदो हूंदो, उमरो बि कंदो हूंदो, तवाफ़ बि कंदो हूंदो। उहा ॻाल्हि ॿुधण खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम जेको जवाब ॾिनो उहो वरी असांजनि बि लिखियो आहे, हुननि बि लिखियो आहे। हुज़ूर फरमायो इहो कॾहिं बि कोन थींदो, उस्मान मूंखां सवा बैतुल्लाह जो तवाफ़ उमरो कोन कंदो। उहो उस्मान जी मुहबत हुई ऐं मुस्तफ़ा जो एतिमाद हुयो। उहो उस्मान जी इश्क जी झलक हुई, हे हुज़ूर जो एतिमाद हो हज़रत उस्मान जे मथां। त पाण फरमायो उस्मान कॾहिं बि कोन कंदो, जेसीं ताईं मां तवाफ़ न कंदुसि तेसीं ताईं उस्मान तवाफ़ न कंदो। ऐं वाक़ई हज़रत उस्मान तवाफ़ न कयो, हालांकि हुज़ूर मना कान फरमाई हुई। मके जो शहर बि हो, उमरे जो तवाफ़ बि मुजादा, एहराम बि ॿधो पियो आहे, लेकिन उन जे बावजूद पाण फरमायो ईअं ख़ाली उस्मान हलियो वेंदो पर तवाफ़ बैतुल्लाह जो कोन कंदुसि जेसीं ताईं हुज़ूर तवाफ़ न कंदा। हिक ॻाल्हि इहा हुननि त कान मञी त हुज़ूर खे चऊं था जॾहिं ग़रीबनि मिस्कीननि खे हज़रत उस्मान ॿुधाइण लॻो त घबरायो न, साईं मोकिलियो आहे, अनकरीब मको फतह थियण वारो आहे। इहा ॻाल्हि जॾहिं काफ़िरनि खे ख़बर पई त उस्मान ही ॻाल्हियूं कंदो थो वठे, हज़रत उस्मान खे बंदि करे छॾियो, जो हाणे तोखे असां वञण बि कोन ॾींदासीं। जॾहिं हज़रत उस्मान जे मथां पाबंदी लॻायूं त
त हुदैबिया में हुजूर ताईं हिकिड़ो इतला मिलियो, अफ़वाह हिकिड़ी उते हली त हज़रत उस्मान शहीद थी वियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब खे फरमायो त ही इतला आयो आहे, ख़बर पई आहे, तंहिंजे करे अचो सभु मां मुहम्मद जे हथ ते बैअत कयो त जेसी ताईं उस्मान जो बदिलो न वठबो तेसी ताईं हिन ज़मीन तां काॾे बि न हटबो। हुज़ूर हिक वण जे हेठां वेठा, वण उहो कंडेदारो ॾाढा, उन में कंडा हाजी बबर में थियल, उन वण जे थुड़ सां हुज़ूर टेक ॾेई वेठा। साहबा खे फरमायो अचो मां मुहम्मद जे हथ ते अची बैअत कयो। तमाम साहबा आया, बैअत थी रही हज़रत उस्मान जे बदले जे मथां त जेसी ताईं उस्मान जो किसास न वठबो तेसी ताईं न सरज़मीन खे असांखे छॾणो ई कोन्हे को। हुज़ूर जे हथ जे मथां हथ रखंदा बैअत कंदा विया। हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत अली, तमाम साहबी जेके 14, 15, 1600 साहबी हा, तमाम साहबी बैअत करे चुका। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां पंहिंजा हथ मुंहिंजे हथ में ॾेई बैअत कई आहे। इहा ॻाल्हि त शीयन बि पंहिंजे किताबनि में लिखी आहे त बैअत खां बाद में अर्रौदा मिनल काफ़ी जे अंदरि मौजूद आहे। हुज़ूर सॼो हथ हीअं खयो, पाण फरमायो ही सॼो हथ मुंहिंजो, खाॿो हथ हीअं मथे करे साहब खे फरमायो ही हथ मुंहिंजो, ही हथ उस्मान जो। हाज़ी यद उस्मान, ही उस्मान जो हथ आ। अर्रौदा मिनल काफ़ी जे अंदर आले तशय्यो वारा लिखियो आ। हुज़ूर पंहिंजो हथ खरे खणी साहब खे फरमायो ही उस्मान जो हथ अथव। हिन बैअत जे अंदर उस्मान बि पाण खां ॿाहिरि न आहे, उस्मान बि हिन हथ हिन बैअत में शामिल आहे। हीअं पंहिंजो हथ हुज़ूर पंहिंजे ॿिए हथ जे मथां रखी बैअत करे पाण फरमायो तव्हां पंहिंजे हथनि सां बैअत कई आहे, मां मुहम्मद पंहिंजे हथ सां उस्मान जे तरफ़ां बैअत कयां थो। साहबी था चवनि उन ॾींहुं उस्मान जो मक़ाम वॾो शान जो असां त पंहिंजे हथनि सां बैअत कईसीं, पर उस्मान तुंहिंजो शान अजीब आहे जो मदीने वारे पंहिंजे हथ खे हज़रत उस्मान जो हथ करार ॾिनो। पाण फरमाई ही उस्मान जो हथ आहे, हालांकि हुज़ूर जो हथ आहे। हाज़िही यद उस्मान, ही उस्मान जो हथ आहे। बैअत हुज़ूर कई, पाण फरमायो उस्मान खे मां शामिल थो कयां। इन में वरी उन्हनि जो बि जवाब अची वियो जेके चवंदा आहिनि हुज़ूर खे जेके तव्हां था चओ ग़ैब जी ख़बर आहे त पोइ हज़रत उस्मान शहीद त थियो कोन, अफ़वाह ग़लति ख़बर आई हुई त हुज़ूर खे उहा ख़बर छो न पई, बैअत छो पे करायूं। अबा हुज़ूर खे ख़बर हुई त हज़रत उस्मान शहीद कोन थियो आहे, पर ख़ाली ख़बर अफ़वाही आई ऐं पाण बैअत सहाबा खां वरताऊं ताकि दुनिया खे ख़बर पए त उस्मान जी अज़मत ऐं उस्मान जो शान रसूलुल्लाह जे दरबार में केतिरो बुलंद आहे। हज़रत उस्मान जे शान खे उजागर करण जे लाइ जो ख़ाली अफ़वाही ख़बर अचे त उन ते बि मुस्लमान उथी खड़ा था थियनि। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त हुज़ूर हज़रत उस्मान खे पंहिंजे बैअत में शामिल बि फरमायो ऐं हुज़ूर पंहिंजे तरफ़ां पंहिंजे हथ खे उस्मान जो हथ करार ॾे बैअत खे बैअत में शामिल फरमायो। ऐं बैअत उन जी थींदी आहे जेको माण्हू ज़िंदा हूंदो आहे। हज़रत उस्मान जे तरफ़ां नबी साईं बैअत कराए साहब खे इहो ॿुधायो त मूंखे ख़बर आहे उस्मान ज़िंदा आहे, तंहिंजे करे उस्मान जे तरफ़ां मां थो बैअत कयां। इन जे करे बि साईं फरमायो छो त इन बैअत जो मक़ाम ॾाढो वॾो हो। हैदर साहब ने बैअत कई, अल्लाह ताला फरमायो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन, तहक़ीक़ राज़ी थियो अल्लाह मोमिनन खां इज़ युबायिऊनक तहत शजरह,
महबूब जेके वण जे हेठां तो मुहम्मद जे हथ ते हथ रखी बैत कन पिया मां रब उन्हनि खां राज़ी आहियां फअलिम मा फी कुलूबिहिम इन्हनि जे अंदर में कल्बनि में जेको कुझु हुयो उहो सभु अल्लाह खे मालूम आहे व अफअंज़ल सकीनत अलैहिम अल्लाह उन्हनि जे मथां सुकून बि नाज़िल फरमायो व असाबहुम फतहन करीबा ऐं अल्लाह ताला उन्हनि खे बदिले में इवज़ में वेझी करीब फतह बि अता फरमाई जॾहिं हज़रत उस्मान वापसि आयो हुज़ूर छा पुछो हज़रत उस्मान खां उस्मान जी या रसूल अल्लाह तवाफ कई तो उमरो कयो तो तवाफ कयो हज़रत उस्मान कयो या रसूल अल्लाह न जेसी ताईं अवां तवाफ न कंदा उस्मान तवाफ कीअं कंदो असां बैतुल्लाह खे बि सुञातो रसूलुल्लाह जे करे चओ सुभान अल्लाह असां त बैतुल्लाह बि सुञातो रसूलुल्लाह जे करे असांखे ख़ुदा जी मारिफत हासिल थी आहे त बि रसूलुल्लाह जे ज़रिए हे रुगो कंहिं बरेलवीअ जो अक़ीदो कोन्हे हे रुगो सुन्नीअ जो अक़ीदो कोन्हे हुज़ूर जे हर सहाबीअ जो बि अक़ीदो आहे त उस्मान ज़ुन्नूरैन जो बि इहो ई अक़ीदो आहे या रसूल अल्लाह उस्मान अवां खां सिवा कीअं तवाफ कंदो एराम जूं चादरूं जहिड़ियूं मां ॿधी वियोसि एराम जूं चादरूं उहे ई ॿधी वापसि थियो आहियां अल्लाह ऐलान करियो महबूब मां इन्हनि खां ख़ुशि आहियां बैत रिदवान में हज़रत अबू बकर बि चओ सुभान अल्लाह अमीर उमर बि मौला अली बि ॿिया सहाबी बि ॿियनि पाण बैत करे शामिल थिया ऐं उस्मान जे तरफ़ां हुज़ूर पाण बैत करे उस्मान खे बि शामिल फरमायो त हज़रत उस्मान बि शामिल ऐं जॾहिं उन्हनि सभिनी खां अल्लाह थियो राज़ी हुज़ूर बि थियो राज़ी ऐं अॼु जो को उथी हमरा चवे त मां राज़ी न आहियां त पोइ या तुंहिंजी बदकिस्मती चइबी हे उहे सहाबी रसूलुल्लाह जान जन बैत कई वण जे हेठां वेही करे अल्लाह ताला उन्हनि सभिनी खां राज़ी हुजण जो ऐलान फरमायो हिजरत जो 6 साल हो हे ज़ुल्क़अदा जो महीनो हो जो सुभान अल्लाह मुआहिदो थी वियो हुज़ूर फरमायो हलो ताने वापसि हलूं हाणे एराम वधो पिया साईं इन जो छा थींदो एराम लाहिबा मथो कुड़ाइबो जानवर पाण सां हिन खे ज़िबह कबो आइंदा अची करे पाण उमरो कंदासीं हुज़ूर फरमाया हाणे उथो साहबी चुप करे वेठा छो हेतिरा 6 साल गुज़री विया बैतुल्लाह जी ज़ियारत कान थी वॾियूं उम्मीदूं खणी मदीने शरीफ़ मां आयासूं ऐं हिते काफ़िरनि असांखे रोके छॾियो ऐं हू साहबी सम्झनि पिया त दॿा में असांखां शर्त लिखाया विया आहिनि इहा त हिकमत जी ख़बर त मदीने वारे खे ई न चओ सुभान अल्लाह जंहिंजो इज़हार बि हुज़ूर फरमायो हज़रत अमीर उमर नबी साईं वटि आयो या रसूल अल्लाह असां शर्त छो क़बूल कयूं आख़िर में कयो वियास तव्हां कोन फरमायो त मां ख्वाब ॾिठो आहे पाण फरमायो चयो हो मूं फरमायो हो पोइ साईं हुज़ूर फरमायो मां इहो त कोन फरमायो न हिन साल जी हा साईं इहा ॻाल्हि आहे माना बसि हिन साल त ॿिए साल चए थो मां उतां उथी वरी अबू बकर सिद्दीक़ वटि आयुसि चए थो उन ॾींहुं मूंखे ख़बर पई त अबू बकर जी राय रसूलुल्लाह जी राय सां हीअं मिले थी जहिड़ा सवाल मां हुज़ूर खां कया उहे सवाल हज़रत अबू बकर खां कया जेके जवाब मूंखे हुज़ूर पाण ॾिना अबू बकर सिद्दीक़ मूंखे उहे ई जवाब ॾिना अबू बकर हुज़ूर असांखे कोन फरमायो हो हज़रत अबू फरमायो हो पर हुज़ूर हिन साल जे लाइ थोरी फरमायो जे मां समझी वियुसि त ही वाकई अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह जो उहो राज़दाना जो हिते राज़नि जी ॿोली बि साॻी पई इन करे ज़ाहिर थी हुज़ूर फरमायो उथो त साहबी वेठा
गमगीनीअ में हाणे वापसि पिया हलो अरमान रहिजी विया उमरो तवाफ सभु हित वेझा अची तक़रीबन ईअं सम्झो 9 मील 14-15 किलोमीटर जो फ़ासिलो अचे मक्को शरीफ़ रहियो हेतिरा 450 किलोमीटर थी आया बाक़ी थोरा अचे रहिया हितां वापसि था वञूं साहब चुप करे वेठा हुज़ूर उथिया बीबी उम्मे सलमा साणी उनखे फरमायूं उम्मे सलमा जी या रसूल अल्लाह साहब खे चवंदो चुप करे वेठा उथनि ई नथा त मथो कूणो आहे एराम लाइणो आहे जानवर खे ज़िबह करणो हलो वापसि तुमे सलमा कयो या रसूल अल्लाह हिननि खे ॾुख थियो हूंदो त हेतिरो पंधु करे आयासीं हिते हाणे असांखे काफ़र वापसि पिया मोटाइनि ऐं असां वापसि छो मोटूं हिननि खे इहो गमगीनी असर हूंदो पर साईं हे आहिनि अवां जा आशिक चओ सुभान अल्लाह ही कंदा आहिनि अवां सां मुहबत आशिकन जो गुफ्तगू जेका हुंदी आहे न गुफ्तगू आशिकां दरकार रब जोशश इश्क ने तरके अदब आशिकन जी गुफ्तगू जेका हुंदी आहे न उहा बेअदबीअ जे करे न हुंदी आहे उहा मोहब्बत जे जोश जे करे हुंदी आहे सही अवां सां मोहब्बत कंदा आहिनि अवां उथो या रसूल अवां पाण उथो अवां उथो मथो मुबारक जा वार कटरायो या लहरायो एराम मुबारक लायो जानवर खे अवां ज़िबह फरमायो बस तव्हां ये कंदा वेंदा त साहबी पोइते कोन रहंदा सभु थी खड़ा थींदा उम्मे सलमा इहो अर्ज़ कयो रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल मोमिनीन हुज़ूर ॿाहिरि आया नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं इहो अमल शुरू फरमायो मथे मुबारक जे वारनि खे कसर करायो या लहरायो पे चादरूं हुज़ूर मटायूं पे जानवर पंहिंजे हथ सां हुज़ूर ज़िबह पे फरमायो साहबा जो ॾिठो त ही अमल पाण हुज़ूर कनि था पिया हिकु बि कोन वेठो सभु उथी खड़ा थिया जानवर ज़िबह कंदा रहिया वार लाहींदा रहिया एराम लाहींदा रहिया ॿिया कपिड़ा पाईंदा रहिया उम्मे सलमा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवां रुगो कयो हे अवां सां मुहबत कंदा आहिनि पोइते कॾहिं बि कोन हटंदा ऐं इते हुज़ूर जा ॿिया बि कई मोजज़ा ज़ाहिर थिया या रसूल अल्लाह खूह हुदैबिया वारो पाणी कोन्हे पाण फरमायो तीर खणो इन खूह में वञी खोड़ियो हीअं बसि रुगो तीर खे खूह में खोड़ींदा विया लॻंदो वियो पाणी हीअं जोश ॾे ॿाहिरि निकिरी इहो हिकु ई खूह काफ़ी थिए हा पर अलाह बि चाहियो पियो त महबूब जा मुख़्तलिफ़ मोजज़ा ज़ाहिर थियनि चओ सुभान अल्लाह वरी साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पाणी न आहे हुज़ूर दुआ फरमाई मींहुं वसी पियो पाणी अची वियो उहो पाणी वरी ख़त्म थी वियो वरी साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पाणी ख़त्म थी वियो सिर्फ़ पाणी इहो आहे जेको अवां जे प्याले में साम्हूं पियो आहे ॿियो को बि पाणी कोन्हे हुज़ूर पंहिंजो हथ मुबारक उन प्याले में रखियो रखण खां बाद में पाण फरमायो पाणी भरींदा वञो पाणी भरींदा विया जॾहिं हज़रत जाबिर या रिवायत पे बयान कई साम्हूं ॿुधण वारे हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह खां पुछो प्याले में पाणी थोरो हो अवां पीअण वारा केतिरा हुया चवंदा असां त हुयासीं 1500 पर जेकॾहिं 1.5 लख हुजनि लख 1.5 हुजनि त सभिनी खे उहो पाणीअ जो प्यालो पूरो थी वञे साहबी फरमाइनि पिया जीअं ई हुज़ूर पंहिंजो 5 आङुरियूं प्याले में रखियो हुज़ूर जे आङुरनि मुबारकुनि मां पाणी हले पियो ईअं पियो हले जन 5 आङुरियूं न 5 दरिया वही रहिया आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया सुभान अल्लाह उंगलियां हैं फैज पर टूटे हैं प्यास झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह
ये मोजज़ा हुजूर जा हुदैबिया जे मक़ाम ते ज़ाहिर थिया। हज़रत उस्मान साईं जो शान सहाबा जी अज़मत मक़ाम हुदैबिया जे मक़ाम ते ज़ाहिर थियो। इते जेका बैअत थी इन बैअत खे चइबो आहे बैअते रिदवान। बैअते रिदवान, बैअते रिदवान वारा सहाबी उन्हनि जो मक़ाम सहाबा जे अंदर जेके बैअते रिदवान जे अंदर शामिल रहा उन्हनि खां उन्हनि जो शान मक़ाम मथा हुआ, छो त उन्हनि खां राज़ी हुजण जो ऐलान अल्लाह पाण क़ुरान में फरमायो। इहो वाक़ियो हुदैबिया वारो मूं सोचियो त मां इहो हिन दफ़े अर्ज़ कयां थो। इहो ज़ुल्क़ादा जे महीने में थियो, हिजरत जो 6 सालो, बस देर कान थी। मुआइदो 10 सालनि जो हो या 4 सालनि जो, का 4 सालनि जी रिवायत थी आहे, 10 सालनि जो मशहूर। बस 2 साल विच ते फ़र्क़ु थियो। 6 में हे थियो, 7 थियो, 8 जो आई त अल्लाह अहिड़ी फतह मुस्लमान अता फरमाई। मक्को शरीफ़ फतह थियो। उहे ग़रीब मिस्कीन जेके काफ़िरनि जे चंबे में आहे, ख़ुदा ताला उन्हनि खे बि आज़ाद फरमाए छॾियो। अल्लाह जी ज़ात खां दुआ है, अल्लाह ताला तव्हां असांखे हुज़ूर जे सहाबा जी अदब जी तौफ़ीक़ अता फरमाए। नबी करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे बारे में माण्हू तान तशरी न करे, बदगुमानी न करे। हुज़ूर जा सहाबी उहे आहिनि जन जे मथां हुज़ूर खे मुकम्मल एतिमाद हुयो। जे सहाबा ते बेतमादी कंदो त इहो बेतमादी केसी ताईं वेंदी आहे, हुज़ूर ॾे हली वेंदी। माना हुज़ूर अहिड़ी जमात तयार कोन करे सघिया। माज़अल्लाह माज़अल्लाह माज़अल्लाह। जेकॾहिं शागिर्दनि जी जमात तयार न थिए त उस्ताद जो कुसूर सम्झो वेंदो आहे त बाबा उस्ताद में कमाल नाहे, को हिकिड़ो शागिर्द त कामिल पैदा करे हा। ज़ाहिर आहे उस्ताद ॾे उहा कमी कोताही मनसूब थींदी। जे सहाबा जे बारे में तव्हीं अहिड़ा वहम बदगुमानियूं पैदा कंदो त इहो सहाबा जे तरफ़ न, या आंगुर रसूलुल्लाह जे तरफ़ खजंदी। हालांकि हुजूर अहिड़ी जमात तयार फरमाई, अहिड़ी जमात तयार फरमाई, अहिड़ी जमात तयार फरमाई जो हज़रत आदम खां ईसा ताईं कंहिं नबीअ जी अहिड़ी जमात तयार न थी जेका रसूलुल्लाह जे सहाबा जी जमात। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं साहिब उर्स हज़रत ताजु शरीय मुफ्ती अख्तर रज़ा ख़ान अलैहि रहमतुर रहमान जे दर्जात खे अल्लाह ताला बुलंद फरमाए। उन्हनि जे फैज़ बरकत खे अल्लाह ताला ता क़यामत जारी सारी फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाद अबू थी वियो। सलातो सलाम।